नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार हूँ यहाँ संजहा सैयद हल्ला से हेडलाइन से। आवाम खे हाणे गैस बि दवाउनि वांगुरु रुगो मुख़्तिस कयल वक़्त मिलंदी। तवानाई वारी वज़ारत घरेलू वाहिपदारनि खे खाधो ठाहिण वक़्तु रुगो 3 भेरा गैस फ़राहम करण जी तजवीज़ ॾेई छॾी। तय थियल वक़्त खां सवाइ आवाम खे गैस न मिलंदी। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त नाश्ते, माहियाने ऐं राति जे मानी वक़्तु रुगो गैस मिली सघंदी। सिंध जे 70% गैस पैदावार वारी दावा ग़लति आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अफ़गानिस्तान जे उबूरी परॾेही वज़ीर अमीर जान तकी जी मुलाक़ात। अफ़गान अवाम जी मदद जारी रखण वारे अज़म जो वर्जाउ। वज़ीर आज़म जो चवणु त पुरअमन, मुस्तक़िम, ख़ुदमुख्तियार ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान पाकिस्तान ऐं ख़िते जे मफ़ाद में आहे। आलमी बिरादरी अफ़गान अवाम खे फ़ौरी रिलीफ फ़राहम करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। हुकूमत खे पार्लियामेंट में टफ टाइम ॾियण लाइ गॾिजी कमु करण ते इत्तफ़ाक़। बिलावल भुट्टो चवे थो पार्लियामेंट ज़रिए हुकूमत जी पॉलिसियुनि खे नाकाम बणाए सघिजे थो। EVM ऐं ॿियनि मामलनि ते कानून साज़ी में हुकूमत खे गॾिजी शिकस्त ॾिनी। मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त धांधली ज़रिए आयल हुकूमत चूंड सुधारा नथी करे सघे। असांजो मुतालबो आहे त मुल्क में फ़ौरी तौर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ॿियनि मुल्कनि जी भेण में पाकिस्तान जी मईशत खे हथी मिली रही आहे। तरक़ी जी शइ बि बहितर थींदी पई वञे। महांगाई जहिड़े तूफ़ान अमेरिका खे बि वकड़ में आंदो आहे। चयो पियो वञे त पाकिस्तान में पेट्रोल महांगो आहे पर उन जो इस्तेमाल बि वधीक आहे। PTI जे कोर कमेटी जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त कोर कमेटी सुप्रीम कोर्ट में पेश थियण बाबति वज़ीर आज़म जे फ़ैसिले खे वाखाणियो आहे। इमरान ख़ान रुगो अधु कलाक जे नोटिस ते अदालत में पेश थियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां अफ़गानिस्तान बाबति रूस ऐं अमेरिका जे ख़ासि नुमाइंदनि जूं धार मुलाक़ातूं। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं अफ़गानिस्तान जी सिक्योरिटी सूरत-हाल ते गौर। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान अमेरिका सां डिघे मुदे वारे ऐं जटादार लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गानिस्तान में इंसानी बहरान खां बचण ऐं अवाम जी मुआशी तरक़ी लाइ गॾियल कोशिशूं वठणु घुरिजनि। ऐं गडाफ वेझो मोहम्मद ॻोठ भरिसां तेज़ रफ़्तार बस 2 मोटरसाइकिलनि सवारनि मथां चढ़ी वई। हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे शहीद अब्बासी अस्पताल मुंतक़िल कयो वियो।